क़ौम जे नौजवान खां अब्दुल्ला कपूर सां राति जो पेट्रोल पंप तां खणी वञी रानीपुर में मुक़ाबिलो ॾेखारियो अथऊं। इन जा ज़िम्मेवार सिर्फ़ु ऐं सिर्फ़ु SSO रानीपुर न आहिनि, उन त हिकिड़ो किरदारु निभायो आहे जेको उन खे डायरेक्शन मिलियल आहे। असुल कमु आहे CI जो इंचार्ज आहे जेको हनीफ़ खोसो ऐं सलीम दायो SSO बिरालो, उनखे उहो गॾी हिन खे SSO अमीर चांग जेको हिते आया आहिनि हिते हिन खां ज़ोरी हितां राति जो 1-1:30 बजे तूं खणी वञी उते SSP जे डायरेक्शन सां उते वञी हिन खे फुल फ्राए कयो। जेकर मां हिकु सुवाल थो करणु चाहियां SSP साहिब खां त तव्हां वटि जंहिं महिल इहो अब्दुल्ला पेश थी हो उन हिकिड़ो इहो चयो त मां हिते ॾोह न कयो आहे ऐं आईंदा ॾोह न कंदुसि, तव्हांजे पेश थियण खां पोइ हिन खे को ॾोह ॾेखारियो जो हिन ॾोह कयो हुजे, हिन अहिड़ो को ॾेखारियो क़दम खयो हुजे था ॾेखारियो हुजे। जेकॾहिं तव्हां हे ॾोहारी आहे जेकर ॾोहारी आहे त हिन का सिंगल FIR ॾेखारियो। जॾहिं तव्हांजे मिलण खां पोइ जॾहिं तव्हां सां मिलियो तव्हां वटि इहा शइ ॾेखारी त असां मां ॾोह न कंदुसि आईंदा मज़दूरी कंदुसि। इहा 4 महीननि खां हिन पेट्रोल पंप ते चाचे मोहम्मद अडल जे पेट्रोल पंप ते मज़दूरी करे रहियो ऐं उन वक़्तु राति जो 1:30 बजे हिन खणी वञी बेदर्दीअ सां हुनखे मारे वियो आहे। लेकिन SSP साहिब खे चवंदा जेकॾहिं हिन में मुलवस ॿिया आहिनि त उन ख़िलाफ़ FIR कर, जे न आहिनि मुलवस क़दम नथा खणूं त असां सम्झंदा त मुलवस हिन सां मारियो हिन मारण में।